नवीद सिरिया सीनियर सहाफ़ी GM जमानी साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, खोड़ ख़बरूं आहिनि तव्हां सां शामिल करण जे लाइ, पर अॼु जी सभ खां वॾे में वॾी ख़बर इहा आहे त हुकूमत वेंदे वेंदे आवाम ते पेट्रोल जो बम जेको आहे किराईंदी वञे पई। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बम त किराए छॾियो, पर तव्हांखे अघनि जे बारे में असीं ॿुधायूं त जेके पेट्रोल जे अघनि में वाध थी आहे उहा 20 रुपया थी आहे। अघ में वाध जेको पेट्रोल आहे उहो 272 रुपया 90 पैसा थी वियो आहे। सो ही आख़िर छा तोहफ़ो हुकूमत आवाम खे वेंदे वेंदे ॾींदी वञे पई, छा कारण आहे? ऐं इन हवाले सां इसाक़ साहब जा जेके नाणे वारा वज़ीर आहिनि उन्हनि जा बि मुख़्तलिफ़ बयान अचनि था त असीं पाकिस्तान खे मईशत जी पटड़ी ते चाढ़ींदासीं ऐं हू त आवाम खे रिलीफ ॾियण जी ॻाल्हि कनि पिया। बल्कि कुझु ॾींहं अॻु में तव्हांखे यादि हूंदो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो हिकिड़ो बयानु त हाणे वक़्तु अची वियो आहे त असीं IMF मुआइदे खां पोइ आवाम खे रिलीफ ॾियूं। सो सभ खां पहिरीं त असीं इहा ई ख़बर शामिल कंदासीं त ही ओचितो 20 रुपया वाध जे पोयां छा कारण आहे, छा मजबूरी में उन्हनि खे वधाइणी पई आहे ऐं आख़िर एतिरो ई ज़ुल्म आवाम सां छो थी रहियो आहे। जमाली साहब, पहिरीं त इहा ख़बर आहे ऐं उनखां बाद में जेके खोड़ ख़बरूं असांखे शामिल करणियूं आहिनि। मिनरल समिट बि थियो आहे जंहिंमें काफ़ी स्टेक होल्डर्स पाकिस्तान जा शामिल हुया, उन ते डिस्कस कंदासीं, पर पहिरीं इहा ख़बर आहे। पहिरियों त सारा अफ़सोसनाक ख़बर आई आहे त आवाम खे वधीक महांगाई जे बोझ तले जेको आहे दॿायो वियो ऐं अफ़सोस आहे हुकूमत जे त वेंदे वेंदे बि जेको आहे कान बख़्शियूं आवाम खे। जी मसइलो जेको आवाम खे हाणे सम्झाइण लाइ इहो असांजो कमु न आहे, गवर्नमेंट जो कमु आहे, पर बहरहाल IMF सां एक्चुअली जेकी हिननि जी डील थी उन में हिननि खे हर सूरत में टैक्स खे वधाइणो हो, यानी लेवीज़ खे वधाइणो हुयो। अच्छा, उहा IMF सां डील हिननि कई हुई? उन खां बग़ैर जेको आहे जेकी हिननि खे ॿी किस्त नवंबर में शुरू थियणी आहे उहा न थिए। अच्छा, हीअ वारी त इहा त थी वई गवर्नमेंट जी मजबूरी, पर आवाम मजबूरी न ॾिसंदो आहे। आवाम इहो ॾिसंदो त असांखे जेको आहे महांगाई जे बोझ तले जेको आहे दॿायो वियो आहे ऐं ज्यादती कई वई आहे। पर जॾहिं तव्हां हुकूमत में हूंदा आहियो त पोइ उन क़िस्म जा प्रेशर्स, ख़ासि तौर ते असांजी इकोनॉमी जो जेको प्रेशर आहे उहो तमामु वधीक आहे, जंहिंजो वज़न जेको आहे हुकूमत जे कुल्हनि ते जेको आहे उहो हली न पियो सघे, त इन करे उन सॼे वज़न खे जेको आहे उन्हनि आवाम जे कुल्हनि ते जेको आहे विझी छॾियो त जीअं थियल एग्रीमेंट जे मुताबिक़ सूरत हाल हलंदी रहे। ऐं जीअं पहिरियों इमरान ख़ान पंहिंजे उन वाइदे खां ऐं पंहिंजे उन मुआइदे खां बिटरे कयो जंहिंजो ख़मियाज़ो असां अॼु ताईं भुगते रहिया आहियूं, त वरी न इन क़िस्म जो को ख़ुदा न ख़ास्ता ख़मियाज़ो जेको आहे वरी ॿीहर क़ौम भुगते छॾियो। हाणे ॿियो ख़मियाज़ो जेको आहे भुगतण जी क़ौम में बि सलाहियत न बचंदी। जी बिल्कुलु। त बहरहाल इहा ख़बर त अफ़सोसनाक आहे, पर जेकॾहिं गवर्नमेंट जी असां मजबूरी खे सम्झूं त उन खां बग़ैर सर्वाइवल कान हो। अच्छा, जेकॾहिं न कनि त उन खां पोइ जेको न हिननि जो सर्वाइवल कान हो। ॾिसो न, हिकिड़ी अकुल जी ॻाल्हि आहे त काई बि हुकूमत जंहिंजी ख़तमु थियण में 10 ॾींहं बचा हुजनि ऐं उन 10 ॾींहंनि खां पोइ जेको आहे 20 रुपया जेको आहे अचानक वधाए छॾे, त काई बि पॉलिटिकल हुकूमत जेको आहे एतिरो वॾो रिस्क न खणी सघंदी आहे। पर मजबूरी इहा ई जो जेकॾहिं इहो रिस्क न खणंदा त उन जा रिपरकशंस जेके आहिनि उहे सुठा न हुजनि हा, ख़राबु थियनि हा तमामु। त बहरहाल आवाम खे जेको आहे ॾिसो 25 रुपया जेको आहे लेवीज़ हिननि खे वधाइणी, बल्कि मुंहिंजी त रिपोर्ट ई त 35 रुपया जेको आहे हिननि खे लेवीज़ वधाइणी हुई, पर उनजे बावजूदि बि हिननि फ़िलहाल 20 रुपया वधाई आहे। ऐं मूंखे लॻे थो त इन में जेको आहे अॻिली 15 तारीख़ खां पोइ जेको आहे थी सघे थो अञा कुझु वाध थिए, छो जो उन खां बग़ैर 15 अगस्त खां पोइ जेको आहे इन में अञा कुझु वाध थिए। जेकी बि कैटेगरी हुकूमत हूंदी वरी पोइ उहा अची कंदी। मां सम्झां थो त ही साल जेको आहे जेको हली रहियो आहे हींअर, इहो साल आवाम जे लाइ काफ़ी ॾुखियाईनि वारो साल आहे। हिन में जेको आहे काफ़ी मामलनि में जेको आहे सख़्तु स्टेप्स जेके आहिनि उहे खणा आहिनि हिननि खे। ॿी तरफ़ जेको आहे जेकॾहिं रिलीफ मिली सघियो आहे, जेकी इहा कॉन्फ्रेंस थी आहे मादियात जी, जेकॾहिं मूंखे अञा ताईं एक्यूरेट ख़बर न आहे, बसि मूंखे एतिरी नॉलेज ज़रूरु आहे त 40 खां 42 अरब डॉलर जेके आहिनि उहे सऊदी अरब माइंस जी फील्ड में ऐं पेट्रोल जी फील्ड में पंहिंजी सरमायाकारी कंदो। अहिड़े तरीक़े सां 12 अरब डॉलर जेको आहे उहो UAE जेको आहे उहो बि सरमायाकारी कंदो। अज़बकिस्तान भी जो इंटरेस्टेड आहे पाकिस्तान के मिनरल्स में। अच्छा।
त उहा जेकॾहिं सरमायाकारी जो वॉल्यूम वधियो पोइ त यकीनन आवाम खे रिलीफ मिली वेंदो, ऐं जेकॾहिं इहो वॉल्यूम न वधियो त पोइ ॾुखियाई जेको आहे इहो थोरो सो इन जो टेन्योर जेको आहे सऊदी अरब ऐं उज़्बेकिस्तान जी तव्हां चओ था त इन्वेस्टमेंट जूं ख़बरूं गर्दिश कनि पियूं, त उहे जेकॾहिं यूएई सऊदी अरब ऐं उज़्बेकिस्तान जेको आहे उहो तमामु घणो इंट्रस्ट ॾेखारियो आहे। चाइना त ऑलरेडी छो जो कमु करे रहियो आहे ऐं गवर्नमेंट जी कोशिशि इहा आहे त उहो रशिया खे बि माइल कनि ऐं माइंस जी फील्ड में जेको आहे उहो बि पंहिंजी इन्वेस्टमेंट पाकिस्तान में करे। इहे मुज़ाकरात हली रहिया आहिनि, पर इहे जेके सभु ॻाल्हियूं आहिनि फ़िलहालु मां सम्झां थो त इहे ॻाल्हियूं आहिनि। इन जो जेको रिज़ल्ट आहे उहो नेक्स्ट मां सम्झां थो त जनवरी या फरवरी जे महीने खां पोइ जेको आहे अचणु शुरू थींदो। त तेसिताईं जेको आहे अवाम खे इहो बोझ बि बर्दाश्त करिणो पवंदो ऐं इन्हनि ॾुखियाईनि मां जेको आहे पाण खे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ रस्ता बि जेको आहिनि उहे ॾिसणा पवंदा। अच्छा, इहो बोझ जेको आहे सिर्फ़ु पेट्रोल जी सूरत में रहंदो या असांखे ॿियनि सूरतनि में बि नज़र अची सघे थो? शयूं ॿियूं बि अञा महांगियूं थींदियूं आहिनि, ज़िंदगी गुज़ारण हिकिड़ो नेचुरल अमल आहे त जॾहिं फ्यूल वधंदो त बिजली जो बिल वधंदो, ऐं जॾहिं इहे ॿई शयूं वधंदियूं त खाइण पीअण जूं जेके बि शयूं आहिनि उन में ऑटोमेटिक जेको आहे उहो इंक्रीज़ थींदियूं। इन में को शक जी गुंजाइश कान्हे जो असां हरू भरू कूड़ो दिलासो ॾियूं आवाम खे। त मां सम्झां थो त खाइण पीअण जूं जेके बि शयूं आहिनि ऐं रोज़मर्रा जूं जेके ॿियूं इस्तेमाल जूं शयूं आहिनि उन्हनि सभिनी में जेको आहे थोरो थोरो वाधि थींदी। अच्छा, पोइ पर इहे जेके सभु शयूं हिन वक़्तु थी रहियूं आहिनि, यानी ही ओचितो हिन हुकूमत पेट्रोल जे अघनि में वाधि करे छॾी 20 रुपया, ठीकु आहे, पहिरियों एक्सपेक्टेड बि हुयो, पर जमाली साहब पोइ हिन खे आवाम हाणे कीअं ॾिसंदी? छा आवाम उहे टेक्निकलिटीज़ सम्झी सघे पई? छो त हीअ त तमामु घणो ॾुखिया फ़ैसिला हुकूमत वठे पई, ऐं वेंदे वेंदे सो बि त हू पंहिंजे कारकर्दगी ते बि धॿो लॻाए वञनि पिया आख़िर में, या मिनरल्स वारी ॻाल्हि उन्हनि खे बचाए वठंदी? ॾिसो, मुल्क आहे त पोइ इहे सभु शयूं आहिनि न, मुल्क जी इकोनॉमी आहे त पोइ इहे सभु आहिनि, हुकूमतूं बि आहिनि, इहे अवाम बि जेको आहे हिन वक़्तु आज़ादी सां पंहिंजो साहु खणी सघे थो। ऐं जेकॾहिं इकोनॉमी जेको आहे डाउन थिए थी ऐं इंटरनेशनल एग्रीमेंट्स खे तव्हां बिट्रे कयो था त उन जा रिपरकशन्स वरी अञा ख़तरनाक सूरत हाल में साम्हूं ईंदा। ऐं पोइ ईअं ई थींदो जीअं कुझु अरसे खां तव्हां ॾिसो त इम्पोर्ट ते बैन आहे ऐं काफ़ी क़िस्म जूं दवाऊं बि फ़िलहालु पाकिस्तान न पियूं अची सघनि। त उहे जेके मसइला आहिनि उन्हनि सभिनी मां निकिरण लाइ ऐं इंटरनेशनल जेके तव्हांजा एग्रीमेंट्स आहिनि उन्हनि खे उन्हनि में पंहिंजे एतमाद खे बहाल करण लाइ तव्हांखे ज़ाहिर आहे सख़्तु फ़ैसिला त करिणा हुया। ऐं जेको हिननि एग्रीमेंट कयो आहे, छो जो 10-12 रुपया आहे उहो डिफरेंस आहे जेको इमरान ख़ान वापसि कयो हुयो, ऐं 10 रुपया सम्झो त हिननि वधायो त बहरहाल 20 रुपया हिननि कयो आहे, पर मुंहिंजे हिसाब सां इहो जेको आहे तक़रीबन 30 रुपए खां मथे जेको आहे इन खे इंक्रीज़ थियणो आहे। ऐं 10 रुपया 12 रुपया हाणे केयरटेकर हुकूमत वधाए थी या नथी वधाए इहो अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो, पर मुंहिंजी इतला इहा ई हुई त 10 खां 12 रुपया जेको आहे हिननि खे अञा वधाइणा आहिनि, छो जो 35 रुपया जेको आहे हिननि जो एग्रीमेंट आहे IMF सां, त हिन फ्यूल जे मत में इहो वधाईंदा जेसि ताईं अल्टरनेट रिसोर्सिस जेके आहिनि जिन ते कमु करे रहिया आहिनि, जीअं ख़ासि तौर ते एनर्जी जे सेक्टर में, त जेकॾहिं उतां को सेविंग करे सघनि था, छो जो बेसिकली IMF सां जेके एग्रीमेंट्स आहिनि हू इहो चवंदा आहिनि त जेको असां तव्हांखे कर्ज़ु ॾिनो आहे उनजी वापसी जो असांखे तव्हां शेड्यूल ॿुधायो त कहिड़े कहिड़े हेड्स मां तव्हां कीअं करे सघो था। त उहो जेको फ़िलहालु शेड्यूल आहे उहो उनजी 70% जेको आहे डिपेंडेंट ऑन फ्यूल आहे। ॿियनि रिसोर्सिस मां बि कुझु आहे, पर वधीक जेको आमदनी हिननि ॾेखारी आहे उहा इन मद में ॾेखारी आहे, छो जो इंटरनेशनल मार्केट में बि ज़ाहिर फ्यूल फ़िलहालु किरियल आहे ऐं हिननि सस्तो फ्यूल जेको आहे रशिया खां वरितो बि आहे, प्लस जेको अञा ॿियो बि अची रहियो आहे, पर उनजा बेनिफिशरी फ़िलहालु आवाम कान थी सघे, छो जो असां ते इंट्रस्ट जेके आहिनि उहे एतिरा मथे थी विया आहिनि असांजा, जो जेकॾहिं असां वक़्त ते पंहिंजूं क़िस्तूं न ॾिनियूंसीं त पोइ असां डिफॉल्ट करे सघंदासीं ऐं पोइ बहरहाल उनजा ख़ौफ़नाक सूरत हाल साम्हूं अची सघे थी। त उन्हनि मामलनि खे मद्देनज़र रखंदे हुकूमत खे इहो फ़ैसिलो करिणो पियो आहे, ऐं उहा ज़ाहिर आहे पढ़ियल लिखियल माण्हू खे ख़बर आहे त इहा हिननि जी मजबूरी आहे, पर ज़ाहिर आहे तव्हां आम माण्हू खे सम्झाइण ॾाढो ॾुखियो हूंदो त भले हुकूमत जी छा बि मजबूरी हुजे त मुल्क जो एहसास बि आहे, पर ॻाल्हि इहा आहे त हू बि चाहे थो त आख़िर मां केसीं ताईं लोड़ींदसि ऐं मुंहिंजो भलो जेको आहे कॾहिं थींदो। यानी आम माण्हू जूं त हिकिड़ियूं बेसिक डिमांड्स आहिनि त हुनखे रोड रस्ता सुठा मिलनि, पाणी जी सहूलियत, बिजली जा बिल मतिलबु एतिरा न अचनि, ऐं गॾोगॾु ही जेको पेट्रोल आहे रोज़ानो जो सफ़र करे थो त उहो आसान तरीक़े सां करे, यानी एतिरे महांगी सूरत में त एटलीस्ट न करे। ऐं इसाक़ डार साहब बि शायदि उन्हनि खे वधाइणो 35 हूंदो जीअं तव्हां चओ पिया, पर
उन्हनि सोचियो हूंदो त जेकॾहिं आउं गॾु एतिरो वधाईंदसि त शदीद तंज़ जो साम्हूं करिणो पवंदो, इन जे करे उन्हनि 20 रुपया वधाया। ऐं लॻे ईअं पियो जमाली साहब बि जीअं ॿुधाइनि पिया त शायदि ही केयरटेकर हुकूमत जे टेन्योर में ई अञा 15 रुपया जेको आहे पेट्रोल वधे, न त पोइ हीअ कीअं सर्वाइव करे वेंदी आवाम, तव्हां सम्झो पिया या मुश्किल आहे? हिकु वक़्तु हुयो जो जेकी इहा CD70 मोटरसाइकिल आहे जी, इहा 25-30 हज़ार रुपए में मिलंदी हुई। हाणे जेका इहा 1.25 लाख रुपए खां मथे जी आहे, पर मैन्युफैक्चर्स जेके आहिनि उन्हनि वटि ऑर्डर्स एतिरा आहिनि जो उन्हनि जी प्रोडक्शन जेको आहे पूरी कान पई थिए। हिकिड़ो वक़्तु हो जेको इहा टोयोटा करोला गाॾी आहे 8.5 लाख रुपए जी हुई ऐं अॼु 90 लाख ते वञी बीठी आहे जी। ऐं प्रोडक्शन जो जेको आहे उन्हनि जी हालति इहा आहे जो ओन हली रहियो आहे, यानी कि रिश्वत हली रही आहे। 5-5 लाख 4-4 लाख रुपया त जेकॾहिं कंहिंखे फौरी खपे त एक्स्ट्रा पैसा ॾे, ऐं जेकॾहिं कंहिंखे वक़्त ते खपे त 3 खां 4 महीननि जो जेको आहे उनखे वक़्तु मिले थो। हिकिड़ो वक़्तु हो जो AC जेको आहे इहो 15-20 हज़ार जो मिलंदो हुयो, अॼु 1.5 लाख रुपए जो मिली रहियो आहे ऐं आवाम ख़रीद करे रही आहे। खाइण पीअण जी कहिड़ी बि शइ, जेको अटो हुयो उहो जेको आहे 10-15 रुपया 20 रुपया किलो हुयो, हाणे जेको आहे उहो 100 रुपए खां मथे जेको आहे थी चुको आहे। अॼु त बल्कि मूंखे जेको आहे ख़बर पई त 160 रुपए जेको आहे किलो थी वियो आहे। सही अहिड़े तरीक़े सां जेको आहे इहा जेकॾहिं तव्हां, मां इहो न पियो चवां त महांगाई का सुठी ॻाल्हि आहे, मक़सदु इहो आहे त वक़्त जे हिसाब सां मामला जेके आहिनि उहे डिफरेंट थींदा वञनि पिया ऐं कंहिंजी बि डिमांड में घटिताई न आई आहे। जेको मुंहिंजो एक्चुअल मक़सदु हुयो चवण जो, त चाहे उहो गाॾियूं हुजनि, चाहे उहे AC हुजनि, चाहे उहे फ्रिज हुजनि, चाहे उहे मोटरसाइकिलूं हुजनि या खाइण पीअण जी का शइ जंहिंजी बि का इंक्रीज़ थी आहे, ईअं पॉसिबिलिटी कान थी आहे जो उन जी सेल में जेको आहे घटिताई थी हुजे। हाणे असल जेको असांजो मसइलो आहे उहो आहे आम माण्हू वीचारो जेको इन सॼे चक्कर व्यू में जेको आहे पिसजी वियो आहे। हाणे उन आम माण्हूअ खे रिलीफ ॾियण लाइ मुंहिंजी नज़र में जेको आहे हुकूमत खे घुरिजे त पहिरें ज़माने में राशन कार्ड हूंदा हुआ जंहिंमें सब्सिडाइज़, छो जो हीअ त यूटिलिटी स्टोर ते इहे सॼा फ्रॉड आहिनि। जेकॾहिं छो जो हाणे हिननि वटि काफ़ी हद ताईं डेटा मौजूदु आहे, काफ़ी हद ताईं डेटा त हिननि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड जे ज़रिए बि ख़बर पइजी वेंदी। नादरा जो बि असांजो हाणे सुठो सिस्टम आहे, उतां बि अक्सर डिटेल मिली वेंदी। पर हाणे हिननि खे छो जो इहा महांगाई अञा वधंदी वेंदी त ज़ाहिर आहे जेको सफ़ा वीचारो ग़रीब माण्हू आहे या दिहाड़ीदार आहे उनजे लाइ त इहो सभ खां वॾो प्रॉब्लम आहे। ऐं जेकॾहिं फ्यूल बि महांगो थियो आहे त इन में जेके एटलीस्ट वॾियुनि गाॾियुनि जी कंज़म्पशन जेकॾहिं तव्हां उनजी कैलकुलेशन कंदा त ही उनजी अक्सरियत उहा आहे जेकी उनखे अफोर्ड करे पई सघे। घटि माण्हू अहिड़ा हूंदा जेके इन सां सख़्तु मुतासिर थींदा, पर इन जो ॿियो जेको ख़तरनाक पहलू उहो इहो आहे त हर क़िस्म जी खाइण पीअण जी शइ जेको आहे उहा महांगी थींदी, ट्रांसपोर्ट महांगी थियण जे करे। त उनजो जेको घणो इम्पैक्ट आहे, फ्यूल वधण सां घणो इम्पैक्ट न पए, पर जेकॾहिं इन्हनि शयुनि खे असां नथी कंदासीं सभिनी खे त उहो बहरहाल इम्पैक्ट जेको आहे आम माण्हू ते वञी पवंदो। त मां इहो सम्झी रहियो आहियां त पाकिस्तान जी जेकी मारूज़ी सूरत हाल आहे, जेसिताणी असांजा पंहिंजा रिसोर्सिस उन्हनि जे इस्तेमालु ऐं उनजी एक्सपोर्ट जो सिलसिलो शुरू नथो थिए ऐं इहा फॉरेन इन्वेस्टमेंट जेको आहे हिते वॾी तइदाद में नथी अचे, तेसिताणी इहा सिचुएशन ईअं ई रहंदी। ठीकु आहे। ऐं बहरहाल अवाम चाहे या न चाहे, शायदि करे ई पियो, अवाम चाहे या न चाहे, हुकूमत चाहे या न चाहे, ग्राउंड रियलिटी इहा ई आहे त फ़िलहाल जेको बि इहो थी रहियो आहे इहो भुगतणो पवंदो सभिनी खे। बसि ईअं जीअं चवंदा आहिनि आम ज़बान में जेको अथव इहो ई अथव। सो असीं जेको आहे पिया हलूं पिया। पोइ हिन करे असां गवर्नमेंट खे हूअं मजबूरी असां सम्झूं था, पर डिफेंड इन करे त नथा करे सघूं। माण्हू चवंदा अलाए छा गवर्नमेंट जी फेवर करे रहिया आहिनि। मसइलो कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां न चाहींदे बि जेको आहे उनजी मुखालफ़त करे रहिया आहियूं न। सही ॻाल्हि आहे। छो जो जेकॾहिं सही डेटा कंहिं वटि हुजे त पोइ उनखे आइडियो थिए त अञा हुकूमत केतिरो रोके रही आहे शयुनि खे। ऐं जेकॾहिं का टेक्नोक्रेट जी हुकूमत हुजे हा त हिन वक़्त ताईं पेट्रोल जेको आहे उहो 350 रुपया लीटर थी चुको हुजे हा ऐं बिजली जो जेको बिल आहे उहो 65 रुपया यूनिट थी चुको हुजे हा। पर हिननि कीअं रोकियो आहे, छा रोकियो आहे, उन जो बि नुक़सानु अल्टीमेटली आवाम खे ई थींदो आहे। पर ही वक़्ती जेको रिलीफ हूंदो आहे उहो ख़तरनाक शइ हूंदी आहे, नुक़सानदेह हूंदो आहे। त वक़्ती रिलीफ जेको आहे कॾहिं बि फ़ाइदेमंद न हूंदो आहे, उनजा दूर रस नतीजा न निकिरंदा आहिनि। उन सां अल्टीमेटली जेको आहे अञा नुक़सान थींदा आहिनि। पर उहे छो जो हिकिड़ी हुकूमत इहा सोचींदी आहे त असांजो टाइम पूरो थी वञे, पोइ ॿी हुकूमत ते वञी इहो बार पइजी वञे, जीअं इमरान करे वियो त मुंहिंजो जेको आहे वाह वाह थी वञे, ॿी हुकूमत जी पाण भुगते।
त बेसिकली इहे मुल्की इकोनॉमी लाइ इलाही ख़तरनाक ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, इन करे कोशिशि कंदा आहियूं त इन ते तबसरे खे बि थोरो घटि रखूं। न बिल्कुलु, पर खोड़ शयूं जेके राइटली पॉइंट आउट बि अवां कयो पिया त अल्टीमेटली नुक़सान त ख़ैर आवाम खे पहुचे पिया। कुझु टेक्निकल शयूं आहिनि जिन खे सम्झण में तमामु लाज़मी आहे, पर अगेन आवाम त सवाल कंदो त भई मुंहिंजी पूरत जेको आहे कॾहिं थी, उन्हनि जो राइट बि आहे। त भाई साहब, ॿियूं ख़बरूं शामिल करण खां अॻु में हिकु ॿी अफ़सोसनाक ख़बर असीं प्रोग्राम में शामिल करणु चाहींदासीं त ॾाहिली तालके जे ॻोठ पहाड़ फ़क़ीर में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॼाणायो इहो वञे पियो त का ॿाराणी ॻाल्हि हुई, उन नतीजे में जेको आहे बिरादरियूं अटकी पियूं आहिनि ऐं उनमें पंहिंजा एतिरे हद ताईं हली वियूं आहिनि जो घर उन्हनि साड़े छॾिया आहिनि। ऐं हूअं बि असीं अक्सर करे जमाली साहब ॻोठनि जे इलाइक़नि में ॾिसूं था जॾहिं त अहिड़े क़िस्म जा वाक़िया ॾाढी शिदत इख़्तियार करे वञनि था, चाहे उहे ज़मीनी तकरार हुजनि या का ॿाराणी ॻाल्हि हुजे, यानी कुहाड़ियूं खणी करे ॿई धुरियूं अची साम्हूं हिक ॿिए खे मारनि कुटनि, खून थियनि था ऐं पोइ आख़िर में जेके फ़ैसिला आहिनि सरदारनि वॾेरनि वटि थियनि था, जंहिंजे नतीजे में कंहिं न कंहिं हिक दुर खे जेको आहे चटी भरणी पवे पई। काल्ह जेको आहे केटीएन ते जी इहा मां सिचुएशन ॾिठी ऐं तमामु अफ़सोस थियो मूंखे। मिठी में छो जो असांजो इंट्रस्ट घणो आहे, मिठी हिकु त सभ खां सिंध जे सभिनी ज़िलनि खां वधीक पुरअमन हिकिड़ो ज़िलो आहे। मिठी में जेको आहे यानी थरपारकर सॼी जे असां ॻाल्हि कयूं त उते जेको आहे मज़हबी नफ़रत जो बि रुझान न आहे ऐं मज़हबी भले चाहे हिंदू आहिनि, मुस्लिम आहिनि या ॿिया मज़हब आहिनि, उहो बि पाण में जेको आहे उते घुली मुली रहंदा आहिनि ऐं वधीक उन्हनि जा तकरार पाण में कान थींदा आहिनि। हालांकि मज़हब जो तकरार जेको आहे उहो तमामु सख़्तु हूंदो आहे ऐं उन जा नतीजा बि इलाही ख़तरनाक निकिरंदा आहिनि, पर उनजे बावजूदि सदियुनि खां इहे माण्हू उते रहनि था। ऐं जॾहिं कल्ह मूं इहो ॾिठो त तमामु घणो अफ़सोस थियो, छो जो थरपारकर जा जेके सहरा ऐं जेको रेगिस्तान आहे इहो पाकिस्तान जो गेम चेंजर आहे। हीअ आम माण्हू उनखे इहो शायदि आम रेगिस्तान सम्झंदा आहिनि या बसि थरपारकर हिकिड़ो ज़िलो सम्झंदा आहिनि, ईअं आहे कान। इहो थरपारकर हिन पाकिस्तान जी उमेदु आहे। हिन थरपारकर सां ही पाकिस्तान रोशन बि थींदो, हिन थरपारकर सां ही पाकिस्तान तरक़ी हासिलु कंदो। ऐं उन जॻह ते मामूली ॻाल्हियुनि ते एतिरो माण्हुनि जा घर साड़े करे, बेसिकली घर साड़ण जो इशू न हो, इशू इहो आहे त उहो इलाइक़ो जेको हिकिड़ो पुरअमन हो ऐं जेको पाकिस्तान जे लाइ गेम चेंजर आहे, उते कहीं इहा का वॾी साज़िश त न कई वई आहे, को ख़ौफ़ पखेड़ण जी कोशिशि त न कई वई आहे इंटरनेशनल सतह ते, छो जो उते बिलियंस ऑफ डॉलर जी इन्वेस्टमेंट थी रही आहे। उतां ई तव्हांखे हिन वक़्तु 10,000 मेगावाट खां वधीक असांखे बिजली मिली रही आहे, कोयले सां जेकी असांखे जेको कंसर्न इहो जेको इहो इलाइक़ो जेको हमेशह खां पुरअमन रहियो आहे। कुझु साल अॻु में मां जॾहिं हूअं त ख़ैर वेंदा रहंदा आहियूं, पर कुझु साल अॻु में जी तव्हांखे आउं ॻाल्हि थो ॿुधायां त 25 सालनि में उन पूरे ज़िले में चोरी जो, उहो बि मामूली चोरी जो सिर्फ़ु हिकिड़ो वाक़ियो पेश थियो। यानी एतिरो पुरअमन डिस्ट्रिक्ट जंहिंमें ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो वॾो मामिलो न हुजे ऐं अचानक उते ॿ धुरियूं विढ़नि ऐं घर साड़े छॾनि, त मां सम्झां थो त जिन इहे घर साड़िया आहिनि हुकूमत पाकिस्तान हुन ऐं हुकूमत सिंध, छो जो इहो सिर्फ़ु हुकूमत जो हाणे मसइलो न आहे। थरपारकर जेको इलाइक़ो आहे उहो पाकिस्तान जी उमेदु आहे, त हुकूमत पाकिस्तान खे ऐं हुकूमत सिंध खे ॿिन्ही खे घुरिजे त केर बि मुलविस आहे उनखे इबरत जो निशान बणाइनि त इन क़िस्म जा पुरअमन जेके इलाइक़ा आहिनि उहे दहशतगर्दी जो निशानो न बणिजनि। जेकॾहिं ॾिसो ख़ुदा न ख़ास्ता इहो इन मसइले में अञा को वॾो मामिलो पैदा थिए थो त अल्टीमेटली पाकिस्तान खे नुक़सानु थींदो ऐं सिंध खे सभ खां वॾो नुक़सानु थींदो। त हीअ हिकिड़े मामूली इलाइक़े में मामूली झेड़े जी इशू न हो। जॾहिं आउं केटीएन ते ॾिसो त रोंगटा खड़ा थी विया त इन पुरअमन इलाइक़े में जेको आहे जंहिं ते यानी की जेकॾहिं जंहिंखे थोरी बि सम्झ आहे मिनरल्स जी, उहो सम्झी रहियो आहे त इहा ई उहा जॻह आहे जेको जंहिं ते असांजी उमेदु आहे ऐं असांजी ज़िंदगियुनि जो यानी असांजी नसलुनि जी ज़िंदगी जो टर्निंग पॉइंट इलाइक़ो आहे। उते इन क़िस्म जी साज़िश कई वई आहे त आया इहो हिकिड़ो वाक़ई मामूली वाक़ियो हुयो या इन जे पुठियां को, छो जो ॾिसो चाइनीज़ प्रेसिडेंट हिते आयल आहिनि, इंटरनेशनल इन्वेस्टर मिनरल्स जे लाइ हिते आयल आहिनि, त असांखे उनखे उनजे पहिराए में ॾिसणो पवंदो त इहा छा वाक़ई को मामूली इलाइक़ाई झगड़ो हुयो। कुझु माण्हुनि जे लाइ ॼाणायो बि वञे पियो न जिते इल्ज़ाम मौजूदु आहे त पुछा उन्हनि जे ख़िलाफ़ हमेशह लोकल माण्हू कंहिं न कंहिं वॾी साज़िश में इन्वॉल्व रहंदो आहे न। यानी पाकिस्तान में जेकॾहिं दहशतगर्दी थींदी बि आहे त ॿाहिरां माण्हू त हितां जा यूज़ थींदा आहिनि न, ऐं हुननि खे बि इहा ख़बर न हूंदी आहे त हू छा करे रहिया आहिनि। हू मामूली 3 घर साड़ण या उनजी ॻाल्हि कान्हे, पर इन जे पुठियां जेको आहे साज़िश छा आहे
इन जे पुठियां अलाह न करे मां चवां थो न, इन करे असां कॉन्शियस आसीं त इहो जेको इलाइक़ो आहे जंहिंमें असां सालनि खां ॿुधंदा ई न आहियूं त को क्राइम थिए ऐं उते एॾो जोश अची वञे उन माण्हुनि में जो झेड़े में जेको आहे घर साड़े छॾनि, औरतुनि ऐं ॿारनि खे जेको आहे तशद्दुद जो निशानो बणायो वञे, त हुकूमत सिंध ऐं हुकूमत पाकिस्तान ॿिन्ही खे इन वाक़े खे इंतिहाई संजीदा वठी ऐं उन माण्हुनि खे इबरत जो निशान बणाइणु घुरिजे त जीअं ॿीहर इन क़िस्म जो वाक़ियो घटि में घटि इन डिस्ट्रिक्ट में त पेश कान अचे, जेको जंहिं ते उमेदूं आहिनि पाकिस्तानी अवाम जूं, जंहिंमें ऐं सिंध जा रवासी हुजण जे करे, छो जो नॉलेज उतां जे बारे में घणी इन करे आहे जो मिनरल्स ते जेको आहे तमामु घणो कमु थियल आहे, त असांखे अहसासु आहे त थरपारकर जी जेकी सहरान जेके माण्हू अहमियत न ॾींदा, हाणे त हर माण्हू अहमियत ॾेई रहियो आहे न, जेके इहे सहरान इहे जेको आहे गोल्ड माइन आहिनि पाकिस्तान जे लाइ, ऐं उते उन इलाइक़नि में इन क़िस्म जी झेड़ा फ़साद मां सम्झां थो त इहो वॾो नुक़सानु थींदो, इन करे इनखे इन ई स्टेज ते सख़्ती सां कुचलियो वञे त जीअं ॿीहर इन क़िस्म जो वाक़ियो पेश न अची सघे। बिल्कुलु हल्को न वरितो वञे त जीअं आम तौर ते असीं ॾिसंदा आहियूं कचे ॻोठनि जे इलाइक़नि में जेको आहे जहिड़े क़िस्म जा झेड़ा पेश ईंदा आहिनि ॿारनि ॻाल्हियुनि ते, ईअं ई ॼाणियो वेंदो आहे त सिमिलरली हिन ॻाल्हि खे जीअं कॉन्टेक्स्ट में जमाली साहब ॻाल्हि कई त थोरो इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे, उतां जे SSP त ख़ैर ऑलरेडी नोटिस वरितो आहे, पर ख़ैर ॾिसंदासीं ख़बर पवंदी अॻिते त आख़िर इहो छा मामिलो हुयो ऐं इन्वेस्टिगेशन में तमामु शयूं उमेद कयूं था त ज़ाहिर थी वेंदियूं। जमाली साहब मिनरल्स जी बि अवां ॻाल्हि कयो पिया, काल्ह बि असीं प्रोग्राम में इंक्लूड कयोसीं इन शइ खे, ऐं अॼु बि वज़ीर आज़म साहब ऐं उन सां अलावा जेको आहे आर्मी चीफ साहब बि मौजूदु हुया, ऐं गॾोगॾु कुझु इंटरनेशनल इन्वेस्टर्स बि जेको आहे तक़रीब में शामिल हुया, ऐं मिनरल समिट जी इफ़्तिताई तक़रीब नाज़रीन अॼु थी। मिनरल समिट जंहिंखे चयो वञे थो त हीअ मिनरल समिट छा आहे, ऐं इन खां अलावा वज़ीर आज़म साहब जो इहो चवणु आहे त मिनरल समिट जो मक़सदु गैर मुल्की सीड़पकारी खे हथी ॾियणु आहे, त इन जी अहमियत ते थोरो असीं ॻाल्हाइणु चाहींदासीं। जमाली साहब, तव्हां मिनरल समिट खे केतिरो वेलकमिंग ॾिसो था ऐं उनजी सिग्निफिकेंस ते जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहियो त छा चवंदा तव्हां हिन बारे में? पाकिस्तान जेकॾहिं दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी सफ़ में बीहणु चाहे थो त इहो असां वटि वाहिद रस्तो आहे मिनरल्स। इन में असां वटि तांबो बि आहे, इन में असां वटि सोन बि आहे, इन में असां वटि कोयलो बि आहे, इन में असां वटि सिल्ट बि आहे, इन में असां वटि कारो लूणु बि आहे, यानी हे सभु उहे शयूं आहिनि जेकी दुनिया जी ज़रूरत आहिनि। यानी तव्हां अंदाज़ो लॻायो त असांजो कोई अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो त सरियो जेको आहे महांगो मिली रहियो आहे, माण्हू परेशान आहिनि कुझु कंस्ट्रक्शन जे हवाले सां, त जंहिं शइ मां सरियो ठहे थो असां उहा प्रोडक्ट जेको आहे उहो इम्पोर्ट करे रहिया आहियूं ऐं करोड़े ज़ाहिरा डॉलर अरबें डॉलर ख़र्चु कंदा आहियूं, मजबूरी आहे, मिलूं हलाइणियूं आहिनि, पर जेकॾहिं असां पंहिंजी शइ जी यूटिलाइज़ेशन कयूं सही त असांखे उहो रेट केतिरे में पइजी वेंदो ऐं प्लस जेको आहे असां एक्सपोर्ट करे सघूं, यानी असां वटि बिलियंस ऑफ टन जा, यानी दुनिया जे जेके 2-4 वॾा मुल्क आहिनि जिन में जेके उहे ख़ज़ाना आहिनि उन में असां शामिलु आहियूं। यानी अलाह ताला जीअं अॼु आर्मी चीफ जी तक़रीर जेकी उहा ॾाढी वणी, जंहिंमें सूरह रहमान जो ऐं सूरह बकरा जो बि हवाला ॾिना उन्हनि, ऐं इन में त को शक न आहे त अलाह ताला पाण सूरह रहमान में फरमाए रहियो आहे न त तव्हां मुंहिंजी कहिड़ी कहिड़ी नेमत खे झुटलाईंदा, त एग्ज़ैक्टली असां पहिरियों खां चवंदा आहियूं त पाकिस्तान में अलाह साईं उन आयत जे मुताबिक़ बि पाकिस्तान खे जेको सांचो जंहिं ख़िते में ठाहियो आहे उन में असां वटि हर शइ मौजूदु आहे। असांखे पंहिंजे सहरान, पंहिंजे पहाड़नि, पंहिंजे दरियानि, पंहिंजे नदियुनि, पंहिंजे झीलनि, पंहिंजे मिनरल्स खे सिर्फ़ु एक्सप्लोर करण जी ज़रूरत आहे, जंहिंमें असां हिन वक़्त ताईं नाकाम विया आहियूं। असांखे जेको आहे प्रॉब्लम इहो आहे त इहो न आहे त असां वटि इहे ख़ज़ाना मौजूदु न आहिनि, सालनि खां मौजूदु आहिनि, जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे मौजूदु आहिनि, ऐं सिंध धरती आहे या बलूचिस्तान आहे या KP आहे या पंजाब आहे, हर जॻह जेको आहे हर जॻह ते डिफरेंट शयुनि जे ज़ख़ीरनि सां मालामाल आहियूं। असांजी बदकिस्मती सिर्फ़ु इहा रही आहे जो असांखे हिकिड़ा जीअं चवंदा आहिनि न प्रॉपर हुक्मरान जेके जिन खे पंहिंजे मुल्क सां मोहबत हुजे ऐं उन्हनि में लालच ऐं हवस न हुजे, उहा जेकी टीम आहे असांखे उहा कान मिली सघी आहे। जेकॾहिं असांखे अञा बि आउं चवंदो त वन लीडर हिकु लीडर जेको आहे उहो कंहिं बि क़ौम जी तक़दीर बदलण जे लाइ काफ़ी हूंदो आहे। सही। ऐं मलेशिया जो मिसाल साम्हूं आहे, सिंगापुर जो मिसाल साम्हूं आहे, चाइना जो मिसाल साम्हूं आहे। हिते उहा ई ॻाल्हि आहे जेका तव्हां अॻोणे कई, हिकु लीडर ईंदो आहे, हुकुमरान सेटअप, पोइ अॻली हुकूमत जेको हणी वेंदो आहे, छो जो उहो पंहिंजो विजन सां जेको आहे फ़ैसिला कंदो आहे ऐं जंहिंमें उनजो ज़ाती इंट्रस्ट जे बजाए नेशन जो इंट्रस्ट इन्वॉल्व हूंदो आहे। बदकिस्मती सां असां वटि जेको आहे जेके बि हुकुमरान ईंदा आहिनि उन में नेशन जो त इंट्रस्ट हूंदो ई कान्हे, ज़ाती इंट्रस्ट जे करे असां
एतिरा नीच पना ते हलिया वेंदा आहियूं जो असां क़ौमी मफ़ादनि ते बि सौदो करे छॾींदा आहियूं। ऐं माज़ी में थींदो रहियो आहे त जेके ख़ासि तौर ते जेकॾहिं पुराणा तव्हां मुआइदा ॾिसो जेके असांजा कुदरती वसीलनि जे हवाले सां असांजा मुआइदा थियल आहिनि, मजबूरी आहे जो चैनल्स ते ज़ाहिर आहे हिकिड़ी लिमिट में ॻाल्हाए सघे थो माण्हू, पर जेको आहे जेकॾहिं माज़ी जा फ्यूल जा ऐं गैस जा जेकॾहिं मुआइदा माण्हू कोई पढ़े त उनजा रोंगटा खड़ा थी वञनि त असांजे कहिड़े हुकुमराननि छा फ़ैसिला कराया आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां असां जेको आहे ब्रिटिश कंपनियूं त कहिड़ियूं कंपनियूं उन्हनि खे जेको आहे पंहिंजा इहे वसीला जेके आहिनि भुॻड़नि ॾेई छॾिया आहिनि। मां सम्झां थो त जेकॾहिं हींअर मौजूदा जेकी रिजीम आहे, जेकॾहिं छो जो बज़ाहिर फीलिंग अची रही आहे त मौजूदा रिजीम जेको आहे कमु करणु चाहे थी ऐं इन ई करे असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि ते वधीक तनक़ीद न कयूं त जेकॾहिं फ़िलहालु असांखे उन्हनि जी नियत ठीकु नज़र अची रही आहे ऐं जेकॾहिं इन ई तरीक़े सां छो जो इहे उहे शयूं आहिनि जेके इन खां अॻु में कंहिं एतिरियूं एक्सप्लोर कान कयूं जेके इन 2-4 महीननि में थियूं आहिनि, ख़ासि तौर ते 2 महीननि में जेको आहे जेकी इन में तब्दीली मां ॾिसी रहियो आहियां ऐं जेतिरी बि नॉलेज असां वटि आहे उनजे मुताबिक़ पाकिस्तान जी तरक़ी सिर्फ़ु इन मिट्टी में, इन पहाड़नि में, इन सहरान में, इन्हनि दरियानि में, इन झीलनि में इते ई लिकियल आहे। उनखे जेको आहे असांखे एक्सप्लोर करे जेको आहे उहो दुनिया खे ॿुधाइणो आहे त बाबा हीअ तव्हां वटि तांबे जी हीअ डिमांड आहे त हीअ असां वटि अवेलेबल आहे, अचो असां वटि तव्हांखे रिकॉर्डिंग जी मिट्टी जी बि जेको आहे अहमियत आहे, मिट्टी त मिनरल आहिनि न। वज़ीर साहब ॾाढो जज़्बाती थी करे फरमाइनि पिया त मिट्टी बि अच्छा वरी पाकिस्तान जी मिट्टी इहो ई त मसइलो आहे जेके ते माण्हू सम्झण जी कोशिशि न कंदा आहिनि त इन मिट्टी में ई वरी 15 क़िस्म जा डिफरेंट मिनरल्स आहिनि जेकी यानी कि असां जॾहिं उनखे धारदार कंदासीं त डिफरेंट कंट्रीज़ जी जेकी डिमांड आहे असां उन मिट्टी खे जेको आहे उन जा डिफरेंट मिनरल्स खे धार करे उन जी डिमांड खे पूरो करे सघूं था। असल त मसइलो इहो ई आहे हिते, यानी पाकिस्तान तव्हां अक्सर ॿुधो हूंदो त जी इटली जो मार्बल घुराए छॾियो त जर्मनी जो फलाणी शइ घुराए छॾियो त हितां जी जेके ग्रेनाइट जूं क़िस्मूं पाकिस्तान में मौजूदु आहिनि दुनिया में कंहिं मुल्क में आहिनि ई कान, पर छा आहे असां एक्सप्लोर नथा कयूं, असां उन तरफ़ तवजह नथा ॾियूं, असां वटि उहा इक्विपमेंट न आहिनि असांजी नाक़स हिकमत अमली जे करे। असां दुनिया खे इहो ॿुधाइण में नाकाम विया आहियूं त हीअ जेकी शइ तव्हांजी ज़रूरत आहे जंहिंजे तव्हां दर दर घुमूं ई रहिया उहो असांजे मुल्क में मौजूदु आहे। तव्हां पंहिंजी फाइनेंस सां छो जो असां वटि ख़ज़ानो असांजो इजाज़त नथो ॾिए त असां इन क़िस्म जी टेक्नोलॉजी इस्तेमालु करे सघूं त तव्हां अचो ऐं भले घटि रेट ते हुननि सां एग्रीमेंट करे त जीअं दुनिया पंहिंजी टेक्नोलॉजी सां जॾहिं पाकिस्तान में ईंदी त 2 शयुनि जो सां फ़ाइदो थींदो। हिकु त पाकिस्तान जो इमेज जेको आहे जेको कुझु मज़हबी मामलनि जे करे जेको आहे ख़राबु कयल आहे उन में हिकदमि तब्दीली ईंदी, छो जो ॿाहिरि वेही करे तव्हांखे जेके कुझु यूट्यूबर या सोशल मीडिया या गैर मुल्की मीडिया जेको पाकिस्तान जो इमेज ख़राबु कयल आहे त ज़ाहिर पाकिस्तान त इंतहाई ख़ूबसूरत मुल्क आहे, पाकिस्तान टूरिज़म जे हवाले सां ख़ूबसूरत मुल्क आहे, पाकिस्तान मिनरल जे हवाले सां ख़ूबसूरत मुल्क आहे, पाकिस्तान पहाड़नि जे हवाले सां, सहरान जे हवाले सां, मैदाननि जे हवाले सां, पाकिस्तान मक़सदु एग्रीकल्चर जे हवाले सां कहिड़ी अहिड़ी नेमत आहे जेकी पाकिस्तान में न आहे। प्रॉब्लम आहे त उनखे बहितर अंदाज़ में दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क जिन जी अलॻि अलॻि डिमांड्स आहिनि, अलॻि अलॻि असांखे ॿुधाइणो आहे, उन्हनि खे मुतवजा करिणो आहे त भई अचो पाकिस्तान ही तव्हां ॾिसो असां वटि कुदरती जेको आहे ख़ितो जेको असांजो जंहिं जोग्राफियाई हदूद में आहे उहो असांखे सॼी दुनिया सां कनेक्ट थो करे। दुनिया में अहिड़ो को ॿियो मुल्क न आहे, तव्हांखे कंहिं ॿिए मुल्क जी मदद हासिलु करणी पवंदी आहे। असां त जेको आहे इंटर कनेक्ट आहियूं ऑलरेडी जेको आहे, चाहे हेॾे अरब कंट्री हुजे गदर वारी साइड खां मिलायो या हेॾा अफ़गानिस्तान वारी साइड खां तव्हां जेको आहे यूरोप खे मिलायो, त अलाह ताला असांखे जंहिं ख़िते में मक़सदु पाकिस्तान मौजूदु आहे इहा कुदरत जे तरफ़ां असां ते महिरबानी आहे त असां हिन ख़िते में मौजूदु आहियूं, त असां वटि हर शइ त मौजूदु आहे। उन जे बावजूदि असां जेको आहे पिनंदा था वठूं सॼी दुनिया खां, त असांखे $1 अरब ॾेई छॾियो, $2 अरब छॾियो, इहो हिकिड़ी असांजी मटी जे पहाड़ जे बराबरि बि न आहे। जेकॾहिं हिनखे सही मायना में, छो जो अॼु जी मां गौर सां ॾिसी रहियो हुयुसि इन करे इहा समिट कॉन्फ्रेंस जेकी मिनरल जे हवाले सां आई, काफ़ी शयुनि ते मूंखे फील थियो त हिननि जेको आहे हाणे तवजह ॾियणु शुरू कई आहे, सुठी ॻाल्हि आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हिनखे फोकस नहीं कनि, इहा शइ वरी रहिजी न वञे जेके इहे हिननि हाणे छो जो फस्ट टाइम इहा कॉन्फ्रेंस थी आहे न, इन कॉन्फ्रेंस जे दायरे खे ई अञा वधाइनि। इन में मुख़्तसिर मुल्क हुआ, इन में हिननि खे खपे त पूरे यूरोप खे इन्वॉल्व कनि, छो जो यूरोप जेको आहे सभ खां वॾी मंडी आहे रेकॉर्डिंग जी, त जेकॾहिं उहे हिते वॾी तादाद में इन्वॉल्व थियनि था त
पोइ असांखे कंहिं ॿिए शइ जी ज़रूरत न पवंदी। तव्हांजा मिनरल, असांजा मिनरल एतिरा आहिनि जो सॼे मुल्क जी इकोनॉमी बि वधाईंदासीं। ऐं हीअ जेको असां रड़ियूं करे रहिया आहियूं त पेट्रोल महांगो थी वियो, तव्हां बिलीव कयो इन पाकिस्तान में पेट्रोल ऐं गैस जा ज़ख़ीरा वसी तइदाद में मौजूदु आहिनि। प्रॉब्लम इहो आहे त हिननि वटि न त का टेक्नोलॉजी आहे, न सम्झ आहे, न नियत आहे। हाणे जेकॾहिं इहे शयूं मौजूदा रिजीम खे जी हींअर बज़ाहिर नियत बि सुठी थी लॻे, सम्झ बि लॻे थी, ऐं इन शयुनि खे उहे एक्सप्लोर कनि था। ऐं इहो तसलसल सां जेकॾहिं जारी रहियो त मां अलाह में उमेदु रखी सघूं था इहो ई तसलसल रहियो त 2 खां 3 सालनि में पाकिस्तान जी तक़दीर बदिलजी वेंदी। यानी मिनरल्स पाकिस्तान जी तक़दीर वाकई में बदलाए सघजनि था, पर जेकॾहिं उहो तसलसल रहे हिन हुकुमराननि ऐं हुकूमतनि में। वरी ईअं ई चवंदा न वक़्तु हा त पोइ मुआहिदो जेको आहे हेॾां जो होॾे हलियो वञे पियो, डन एंड डस्टेड वारी ॻाल्हि थी वञे। ज़ख़ीरनि खे छो था छेड़ियो, वरी 2-3 रुपया असां खां वठो, इहो को चकर न थी वञे। छो जो हिते पाकिस्तान जे ख़िलाफ़ इहे साज़िशूं घणियूं थियूं आहिनि। जॾहिं बि असां वरी फील्ड में कॉम्प्लिकेशन शुरू थी वेंदी। यादि आहे त पर हुकूमत दावा त इलाही करे पई। मुआहिदो थियो हुयो गैस जो, पीपल्स पार्टी जी पुराणी जेकी 2008 खां 13 जी हुकूमत हुई, त ईरान जेको आहे पंहिंजे बॉर्डर ताईं जेको आहे गैस पाइपलाइन विछाए छॾी। सिर्फ़ु पाकिस्तान जे हदूद जो थोरो हिसो बाक़ी हुयो, उहो न विछाइण ॾिनो हुयो। त ज़ाहिर आहे उहो इंटरनेशनल प्रेशर्स हुआ, भुगतियो पाकिस्तानी अवाम। जेकॾहिं उहो थी वञे हा त अॼु असां वटि न त गैस जी लोड शेडिंग हुजे हा, न इहा महांगाई हुजे हा, बिजली जेको आहे असां सस्ती गैस खां ठाहे वञूं हा त असांखे वधीक फ्यूल जी ज़रूरत न हुजे हा। पर इंटरनेशनल बिरादरी असां सां गेम खेॾियो, असांजा हुकुमरान खपिजी विया हुन में। ऐं जेको आहे चऊं त बाबा असां तव्हांखे उधार ते फ्यूल बि ॾियूं था, हीअं बि था ॾियूं, हूं बि था ॾियूं, तव्हां जेको आहे इहो गैस खे जेको आहे मनसूबे खे पाए तकमील ताईं न पहुचायो। त इहे इंटरनेशनल जेकॾहिं वरी का साज़िश कान थी त असांजी हुकूमत बरजुस्तगी सां अस्करी क़यादत बि असांखे ॾाढो एक्टिव नज़र अचे पई। हिन दफ़े इहा ई हिकिड़ी उमेद पैदा थी आहे त जंहिं तरीक़े सां हू इन शयुनि ते फोकसली तवजो ॾेई रहिया आहिनि। ऐं वधीक असांखे ज़रूरत बि न आहे, 2 खां 3 साल, यानी ही जेके असांजा मिनरल्स आहिनि उहे साम्हूं आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे यूज़ करिणो आहे प्रॉपर इन्वेस्टरनि जे ज़रिए। हाणे जेकॾहिं उन्हनि खे असां उते मुतवजो करे आयासीं त यकीन कयो पाकिस्तान दुनिया जे इंतहाई ताक़तवर मुल्कनि में उनजो शुमार थी वेंदो। ठीकु आहे, बिल्कुलु हर माण्हू खे ख़ुशी थींदी जेकॾहिं पाकिस्तान जेको आहे असांजो पंहिंजो मुल्क उहो सुठे पटड़ी ते जेकॾहिं चढ़ी पवे ऐं पंहिंजा ज़ख़ीरा इस्तेमालु करे सो बि कामयाबी माणे त इहा छा ई ॻाल्हि थी सघंदी। ऐं पोइ ॾिसंदासीं त आवाम खे बि आख़िर छा रिलीफ मिले पियो, इहे बि शयूं ज़ाहिर असांखे काउंट करणियूं पवंदियूं। जमाली साहिबु काफ़ी घटि वक़्तु रहिजी वियो आहे असेंबलीज़ ईअं चऊं त ख़तमु थियण में या टुटण में, त छा इन हवाले सां ख़बरूं आहिनि? ऐं इहो बि सुवालु पुछियो वञे पियो, इहा बि क्यूरियोसिटी इन हवाले सां मौजूदु आहे त हीउ जेको निगरान सेटअप अचण वारो आहे इन जो निगरान वज़ीर आज़म सियासतदान हूंदो या टेक्नोक्रेट हूंदो, ऐं टुटे कॾहिं भई असेंबली या पंहिंजे वक़्तु पूरो कंदी? निगरान हुकूमत जेको आहे उहो टेक्नोक्रेट ऐं सियासतदान जेकॾहिं गॾिजी को माण्हू हुजे त उहो सही रहंदो। मुंहिंजे हिसाब सां शायदि इन क़िस्म जो को माण्हू थियण पियो वञे। अच्छा, यानी ख़बर आहे तव्हां वटि का? अॻिले जेको आहे 4 अगस्त 3 अगस्त ते जेको आहे इन हवाले सां मीटिंग स्टार्ट थी वेंदियूं। ओके। पर छो जो फाइनल कमु थियो आहे त इन करे क़ारीन खे ॿुधाइणु मुनासिबु न आहे, पर टेक्नोक्रेट ऐं पॉलिटिशियन जो मिक्सचर जेको आहे उहो केयरटेकर प्राइम मिनिस्टर अची रहियो आहे, जंहिंसां जेको हिन पॉलिसीज़ जो जेको तसलसल आहे उन में ऑन बोर्ड आहे। ऐं उनखे ॿुधायो वियो आहे त इहे जेके पॉलिसीज़ आहिनि इहे तब्दील कान थींदियूं, ख़ासि तौर ते जेके इकोनॉमी जे हवाले सां, छो जो असांजो असुलु मसइलो ई हाणे इकोनॉमी आहे, सियासत मसइलो न रहियो आहे हिन मुल्क में। यानी के न के सियासी पार्टी सां बि हिनजो तालुक़ु रही चुको आहे या हिन वक़्तु मौजूदु आहे सियासी पार्टी में? सियासी पार्टी में मौजूदु आहे। हा, सियासी पार्टी। ओके, ठीकु आहे। त साउंड्स लिटिल एक्साइटिंग। आख़िर कहिड़ो, छो त क्यूरियोसिटी हिन हवाले सां मौजूदु आहे, डिस्कशन बि थिए पियो। पर जमाली साहिबु इहे बि ख़बरूं अचनि पियूं त अञा को फाइनल डिसीजन न वरितो वियो आहे, इन हवाले सां कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि ई न थी आहे त आख़िर केरु हुजणु खपे थो। पर तव्हां जेकॾहिं जेका ॻाल्हि कयो था त हुन मां लॻे पियो वज़ीर आज़म जेको आहे 3 अगस्त ते मुंहिंजे ख़्याल में मिलंदा। 3 अगस्त ते? अच्छा, मिलंदा। 3 अगस्त ते जेको आहे उहो मिलंदा ऐं 3 नाला हिक ॿिए सां शेयर कंदा। पोइ यकीनन आवाम खे जेको आहे उन मां सम्झण में आसानी थी वेंदी त जेको आहे इन्हनि 6 नालनि मां जेको आहे। ठीकु। त अॼु जे प्रोग्राम में त 2 ख़बरूं ई असीं चऊं त जमाली साहिबु ॾिनूं। हिकु त इहा त ईंदड़ ॾींहंनि में बि पेट्रोल नाज़रीन महांगो थी सघे थो। हुननि खे हुकूमत खे वधाइणो 35 रुपया हुयो, पर जीअं जमाली साहिब बि इन शइ जी निशानदेही कई त
थी सघे थो त ईंदड़ ॾींहंनि में ईअं थिए ऐं उन सां गॾोगॾु उन आख़िर में वेंदे वेंदे जमानी साहिब जेका ख़बर ॾिनी आहे त जेको केयरटेकर सेटअप अचिणो आहे जेका क्यूरियोसिटी मार्केट में मौजूदु आहे त आख़िर केरु थियणु वञे पर हू चवनि था त टेक्नोक्रेट ऐं पॉलिटिशियन जो मिक्सचर थी सघे थो ऐं उनजो शायदि जेको आहे जीअं जमानी साहिब चवनि पिया त तालुक़ु जेको आहे मौजूदु आहे कंहिं न कंहिं सियासी पार्टी सां उहे लाॻापियल आहिनि सो ख़ैर ॾिसणो पवंदो त 3 ऑगस्ट ते आख़िर छा थिए पियो ऐं पोइ वधीक असीं जमानी साहिब खां पुछंदासीं त उन्हनि वटि कहिड़ियूं अञा मज़ेदार जेके आहिनि ख़बरूं आहिनि ईंदड़ जेके ही सेटअप ठहण वारो आहे सो इजाज़त ॾींदा मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते अलाह।